DGISPR चयो आहे त कीनिया में पाकिस्तानी सहाफ़ी अरशद शरीफ जो क़त्ल अफ़सोसनाक वाक़ियो आहे। वाक़े बाबति कीनिया पुलिस तस्लीम कयो आहे त वाक़ियो ग़लती जी बुनियाद ते पेश आयो। पोइ बि केतिरा ई सवाल पैदा थी रहिया आहिनि। हिक निजी टीवी चैनल सां ॻाल्हाईंदे DGISPR मेजर जनरल बाबर इफ्तिख़ार चयो आहे त पाकिस्तान कीनिया हुकूमत ॾाढो चिटो मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त वाक़े जी शफ़ाफ़ जांच थियणु घुरिजे। हिन अफ़सोसनाक वाक़े खे घण तरफ़ो ॾिसण जी ज़रूरत आहे। बदकिस्मतीअ सां बिना सबूतनि जे बि इल्ज़ाम लॻाया पिया वञनि। उन्हनि जी बि जांच कराइणु घुरिजे। इल्ज़ामनि खां पासो कयो वञे। जांच उन जी बि थियणु घुरिजे त अरशद शरीफ मुल्क छो छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत केनिया में क़त्ल थियल सहाफ़ी अरशद शरीफ वारे वाक़े जी जांच लाइ अदालती कमीशन जोड़ण जो ऐलान करे छॾियो। कमीशन हाई कोर्ट जी जज जी सरबराही में जोड़ियो वेंदो। कमीशन सरबराह सिविल सोसाइटी ऐं मीडिया मां नुमाइंदो बि खणी सघंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त अरशद शरीफ जो क़त्ल मज़म्मत जोॻो अमल आहे। केनियाई सदर वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराइण जी ख़ातिरी कराई आहे। केनियन सदर खे जांच रिपोर्ट शेयर करण लाइ बि चयो वियो आहे। पाक फौज कीनिया में क़त्ल थियल सहाफ़ी अरशद शरीफ जे केस जी शफ़ाफ़ जांच कराइण लाइ हुकूमत खे ख़त लिखी छॾियो। GHQ पारां हुकूमत खे लिखियल ख़त में चयो वियो आहे त सहाफ़ी अरशद शरीफ जे क़त्ल जी शफ़ाफ़ जांच कराई वञे। वाक़े खां पोइ इदारनि ते इल्ज़ाम लॻाईंदड़नि ख़िलाफ़ आइन मूजिबि कार्रवाई कई वञे। केनिया में पुलिस सां क़त्ल थियल सीनियर सहाफ़ी ऐं एंकर पर्सन अरशद शरीफ जो मड़ नेरोबी खां दोहा पहुचायो वियो। अॼु मक़तूल सहाफ़ी अरशद शरीफ जे मड़ खे दोहा खां इस्लामाबाद लाइ रवानो कयो वेंदो। अरशद शरीफ जी मड़ जी तदफ़ीन ख़मीस ते इस्लामाबाद में कई वेंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट अरशद शरीफ जे क़त्ल जी जांच लाइ कमीशन जोड़ण वारी इस्तदा रद्द करे छॾी। चीफ जस्टिस अतरमिनुल्लाह रिमार्क्स ॾींदे चयो आहे त हिन वक़्तु अदालती कमीशन जी ज़रूरत नाहे। रियासती इदारा मामिलो हल करे सघनि था। जांच में थींदड़ अॻभराई बाबति सहाफ़ी तंज़ीमनि खे बि एतमाद में वरितो वञे। एशियन निज़ाद ऋषि सुनक बरतानिया जो वज़ीर आज़म थी वियो। बरतानिया जे बादशाह चार्ल्स ऋषि सुनक जे वज़ीर आज़म तौरु मंज़ूरी ॾेई छॾी। बरतानी वज़ीर आज़म ऋषि सुनक पंहिंजे पहिरीं ख़िताब में चयो आहे त बरतानिया सख़्त मुआशी बहरान वारी सूरतहाल खे मुंहुं ॾेई रही आहे। मईशत जी बहितरी लाइ सख़्त क़दम खणंदासीं। PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त रिठूं ऐं बकरियूं न बणिजो। जेसीं ताईं ज़िंदगी आहे ज़ालमनि जो मुक़ाबिलो कंदो रहंदुसि। पेशावर में तक़रीर खे ख़िताब कंदे इमरान ख़ान चयो त जॾहिं को ताक़तवर हुजूम माण्हुनि खे ॾेजारणु शुरू करे त जिहाद फर्ज़ बणिजी वेंदो आहे। मुआशिरे खे ज़िंदा रखण लाइ मुक़ाबिलो करणो पवंदो। सुठे ऐं ख़राब में फ़र्क़ु न कंदड़ क़ौम तबाह थी वेंदी आहे। शुगर मिल्स मालिकनि जी होड़ बरक़रार। 15 नवंबर खां शुगर मिल्स हलाइण खां इनकार करे छॾियो। कमनि जी अघ बाबति सूबाई सलाहकार मंज़ूर हुसैन सदारत हेठि थींदड़ शुगर कैन बोर्ड इजलास थियो। बिना नतीजे ख़तमु थियो। बसपा 15 नवंबर खां शुगर मिल्स हलाइण खां खंड एक्सपोर्ट करण जो शर्त रखी छॾियो। आबाद घरनि पारां कमनि जो अघु 330 रुपयनि ताईं फी मण मुक़ररु करणु ऐं शुगर मिलियूं 15 नवंबर खां हलाइण जो मुतालबो। मंज़ूर हुसैन चयो त गुज़िरियल साल जीअं हिन भेरे बि कमनि जो सुठो अघु मुक़ररु कयो वेंदो। पाकिस्तान समेत दुनिया के केतिरनि ई मुल्कनि में मुअतल थियल व्हाट्सएप सर्विस 2 कलाकनि बाद बहाल। मेटा तर्जुमान चयो आहे त व्हाट्सएप जी मुअतली जा कारण मालूम करण लाइ जांच करे रहिया आहियूं। व्हाट्सएप सर्विस जी मुअतली ते ट्विटर ते दिलचस्प मेम्स शेयर कयूं वयूं।
टकराव कंहिंजे मुफ़ाद में नाहे। इमरान पंहिंजनि दावाउनि में फासी पियो आहे। इज़त बचाइण लाइ कुझु न कुझु करे सघे थो। घरू वज़ीर अनासुल्ला चयो आहे त सॼी दुनिया खे चोर चोर सॾींदड़ पाण चोरी कंदे पकड़िजी पियो आहे। जथनि ज़रिए चढ़ाई करण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं। सऊदी जे सरकारी दौरे ते पहुतल वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी रियास में फ्यूचर इन्वेस्टमेंट कॉन्फ्रेंस के शिरकत लाइ पहुची वियो। शहबाज शरीफ कॉन्फ्रेंस के ख़िताब कंदो। वज़ीर आज़म सऊदी दौरे दौरान वली अहद मोहम्मद बिन सलमान साहब मुलाकात कंदो। इलेक्शन कमीशन में पंजाब अंदर मकानी चूंडुनि वारे मामले ते ॿुधनी। पंजाब में मकानी चूंडुनि जे हवाले सां हुकूमती रिपोर्ट रद्द। चीफ इलेक्शन कमिश्नर रिमार्क्स में चयो आहे त पंजाब में टियों भेरो मकानी तकबंदियूं करणु मश्किली आहे। मुल्क जी का बि हुकूमत मकानी चूंडूं करणु नथी चाहे। सिंध हाई कोर्ट में कराची जे पाकिस्तान पोस्ट ऑफिस कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी कब्ज़े केस जी ॿुधणी। अदालत डिप्टी कमिश्नर ओभर खे कब्ज़ो ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन जी हिदायत करे छॾी। पुलिस ऐं रेंजर्स खे इंतज़ामिया सां सहकार करण ऐं 14 दिसंबर ताईं कब्ज़ो ख़त्म कराए रिपोर्ट पेश करण जी हिदायत। नेपरा के इलेक्ट्रिक जे वापेदारनि लाइ बिजली ₹4.70 फी यूनिट सस्ती करे जी मंज़ूरी ॾेई छॾी। बिजली अघनि में घटिताई सेप्टेम्बर जी माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में कई वई। नेपरा चेयरमैन चयो आहे त के इलेक्ट्रिक पंहिंजनि ज़रियनि मां ट्रेन ते महांगी बिजली पैदा कई। के इलेक्ट्रिक ॿियनि ज़रियनि खां ₹37.74 में फी यूनिट बिजली पैदा कई। के इलेक्ट्रिक ॿाहिरिएं ज़रियनि खां ₹13.12 फी यूनिट बिजली ख़रीद कई। इलेक्शन कमीशन पारां इमरान खान के नाअहल करार ॾियण वारे फ़ैसिले दौरान गिरफ़्तार पीटीआई एमएनए सालिह मोहम्मद सां पुलिस जे नारवा सलूक ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट ॿाहिरां एहतजाज। शाह महमूद कुरैशी, असद उमर, असद कैसर, शिबली फराज ऐं ॿियनि अॻवाननि एहतजाज कंदे चयो त इलेक्शन कमीशन ॿाहिरां चूंडियल नुमाइंदे जी तज़लील कई वई। कराची जे क्लिफ्टन वारे इलाइक़े में मासूम बाड़ी सां ज़्यादती केस में पुलिस जी सुस्ती बरक़रार। जवाबदार अञा ताईं सोघा न थिया। अस्पताल में दाख़िल बाड़ी जी हालत बहितर थियण लॻी। पुलिस गिरफ़्तार थियल 5 शकी जवाबदारनि जा बयान कलमबंद करे वरिता। शकी जवाबदारनि जा DNA लाइ जुज़ा वठी लेबोरेटरी उमाणे छॾिया। सिंध में बरसात ऐं ॿोॾ बाद पकड़ियल बीमारियुनि ते ज़ाब्तो न आयो। तब्दील थियल मौसम बि ॿारनि जूं जानियूं गिड़काइण लॻियूं। मुख़्तलिफ़ बीमारियुनि ऐं थधि विघे वधीक 5 ॼणा फौत। तंगवाणी ऐं थाणो बुलाखान में मलेरिया विघे 2 ॼणा फौत। पीर वसण में थधि विघे नीगर फौत थियो। सन में प्राइमरी उस्ताद गेस्ट्रो ऐं नसीराबाद में पीरसन औरत हयाती विञाए वेठी। सिंध हाई कोर्ट मुबैना तौर गिरफ़्तार करे गुम कयल 2 औरतुनि समेत 3 ॼणनि खे बाज़ियाब करण जो हुकुम ॾेई छॾियो। SSP सखर संघार मलिक अदालत में पेश थी 3 ॼणनि जी गिरफ़्तारी खां अणॼाणाई ज़ाहिर कई। SSP चयो त JIT जोड़ी वई आहे। जांच लाइ वक़्तु ॾिनो वञे। न्यू पिंड वासिन मिसमात अमीर ज़ाती पंहिंजी माउ हफ़ीज़ा ऐं भाउ जानज़ेब खे गुम करण ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। दरख़्वास्त गुज़ार मूजिबि अमीर ज़ादी खे बि गिरफ़्तार करे गुम कयो वियो आहे। खैरपुर जे काज़ी पाड़े में पैसा घुरण था बासरनि छुरियुनि जा वार करे नौजवान खे मर्निंग करे छॾियो। गणती जोगी हालत में अस्पताल दाख़िल। वारसन मूजिबि नौजवान गुलाम मुर्तज़ा मैतलो खे मोहसिन शाह ऐं बाबू कुरैशी छुरियूं हणी क़त्ल करण जी कोशिश कई। इंसाफ़ कयो वञे। कानपुर वासी चौपाए माल जो वापारी 2 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम। वारसन पारां अॻवार शख़्स ज़ाहिर। ॻोल्हा में मदद की अपील। कोट की पुलिस ॾोहनि ते ज़ाब्तो आणण में नाकाम। केतिराई मुखी अञा ताईं दाड़ेलनि वटि यारगमाल।
पुलिस मुज़मिन खे बाज़ियाब कराइण में नाकाम। धाड़ेल घोटकी पुलिस खे खुलियल तौर धमकियूं ॾियण लॻा। धाड़ेल जूं घोटकी पुलिस खे धमकियूं ॾियण वारियूं वीडियो सोशल मीडिया ते वायरल। T20 वर्ल्ड कप जे ग्रुप 1 जी मैच में श्रीलंका जी टीम ऑस्ट्रेलिया खे मैच खटण लाइ 158 रन हदफ़ ॾेई छॾियो। दिफ़ाई चैंपियन जी बैटिंग जारी।